अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अली मदरो तव्हां ॾिसी रहे एंटरटेनमेंट एंड म्यूज़िकल चैनल मिस्टर नोबडी 7। तव्हां सोच रहे होंगे त अली पागल तो न थी वियो आहे, छो जो म्यूज़िकल चैनल ते इहो व्लॉग खणी आयो आहे। तो पोइ दोस्तों, इन वीडियो के बारे में मां तव्हांखे अॻिते हली ॿुधायां थो। अॼु हीअ मां वीडियो व्लॉग वांगुरु छो पियो ठाहियां, इन जी वजूहात तमामु घणियूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां थो अॻियां हली करे, पर उनखां पहिरीं अॼु मां तव्हांखे हिकु ॻाल्हि इहा ॿुधाईंदो हलां त अॼु मां जंहिं इलाइक़े में मां रहंदो आहियां, अॼु हिते गर्मी तमामु हाई टेम्परेचर आहे। जी हाँ, अॼु 40 खां 45 सेंटीग्रेड गर्मी आहे। ऐं हिन वक़्तु बि बिल्कुलु आसमान ते सिज ईअं आहे जीअं बिल्कुलु इंसान खे खाइण थो अचे सिज। त पोइ मां तव्हांखे पहिरीं आसमान जो व्यू ॾेखारींदुसि, उन खां पोइ मां पंहिंजी की ॻाल्हि आहे उहो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। त दोस्तों, हुन वक़्तु तव्हां ॾिसी सघो त आसमान तमामु बहितरीनु ऐं सुठो लॻो पियो आहे, बहितरीनु नज़ारो पेश करे रहियो आहे। पर हिन वक़्तु बरसाति जी मौसम लॻी पई आहे, जुलाई जो महीनो हले थो पियो, पर गर्मी हाई टेम्परेचर आहे। जी हाँ, गर्मी एतिरी त ज़्यादा आहे जेको बिल्कुलु इंसान पर जानवर बि जेके से परेशान आहिनि इन गर्मी जी वजह सां। ऐं मौसमियात खाते वारनि अॼु शाम जो बरसाति बि ॿुधाई आहे, त बरसाति जेसीं ताईं नथी पवे तेसीं ताईं त गर्मी सफ़ा हाई टेम्परेचर आहे। ऐं इन ई गर्मी जे अंदरि मां तव्हांजे लाइ वीडियो ठाहे रहियो आहियां। त पोइ हिन वीडियो खे अॻिते वधाइण खां पहिरीं तव्हां जेकर असांजे चैनल ते नवां आया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे दॿाए छॾियो, ताकी असांजी हर अचण वारी नई वीडियो तव्हां ताईं सभ खां पहिरीं पहुचे। ऐं हिन वीडियो खे अॻिते वधाइण खां पहिरीं हिन वीडियो खे लाइक करे छॾियो ऐं पंहिंजे दोस्तनि में शेयर करे छॾियो, ताकी असांजी सपोर्ट थींदी रहे ऐं असीं तव्हांजे लाइ नयूं ऐं बहितरीनु वीडियो आणींदा रहूं। तो दोस्तों, अॼु म्यूज़िक खे छॾे करे मां व्लॉग तव्हांजी ख़िदमत में खणी इन करे हाज़िर थियो आहियां, छो जो मूंखे हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणी आहे। उहा ॻाल्हि इहा ई आहे त म्यूज़िक बेशक बहितरीनु आहे, छो जो मुंहिंजे चैनल ग्रो म्यूज़िक जी वजह सां ई कयो आहे। ऐं म्यूज़िक ते सभ खां वॾी जेकी प्रॉब्लम आहे, जेको मसइलो आहे, उहो इहो आहे त रीयूज़ कॉन्टेंट। जी हाँ, रीयूज़ कॉन्टेंट जे करे मिस्टर नोबडी 7 हिन वक़्तु तमामु मुश्किलात जो शिकार थी चुको आहे, छो जो मां यूट्यूब ते नओं आयो हुअसि ऐं मूंखे इन शइ जे बारे में का ज़्यादा मालूमात न हुई। त पोइ मां जेके सॉन्ग्स अपलोड कया पे उहे यूट्यूब ते पहले खां ई मौजूदु हुआ, पहिरीं मौजूदु हुआ, अॻ में ई मौजूदु हुआ। ऐं उहे ई सॉन्ग मां दोबारा अपलोड करे छॾिया। जॾहिं मोनेटाइज़ेशन जो वक़्तु आयो त मूंखे यूट्यूब ईअं ई चयो ईमेल जे थ्रू, तव्हांजे चैनल ते रीयूज़ कॉन्टेंट मौजूदु आहे, तव्हां इनखे हटायो, पोइ तव्हांजो चैनल मोनेटाइज़ थींदो। त दोस्तों, मूं उन कॉन्टेंट खे डिलीट करे छॾियो। डिलीट करण खां पोइ मुंहिंजो तमामु वॉच टाइम डिलीट थी चुको आहे। जी हाँ, तव्हां दोस्तनि जी सपोर्ट ऐं मोहबत जे करे मिस्टर नोबडी 7 हिकु चकर ॿीहर उन साॻी उरूज ते पहुचंदो, जंहिं उरूज ते तव्हां मिस्टर नोबडी 7 खे पहुचायो हो। ऐं मुंहिंजी इहा ई ज़्यादा खां ज़्यादा कोशिशि आहे त मां तव्हांजे लाइ उहो कॉन्टेंट, उहो मवाद आणियां जेको तव्हांखे पसंदि अचे। त पोइ दोस्तों, अॼु खां पोइ मां तव्हांजे लाइ हिकु नेचुरल वीडियोज़ आणींदुसि, ऐं उहे वीडियोज़ जेके इंसानी हक़नि जे बारे में हुजे ऐं हिन माहौल जे बारे में हुजनि। उन खां अलावा जंहिं इलाइक़े में मां रहां थो, उन इलाइक़े जूं वीडियोज़ बि तव्हांखे मां ॾेखारींदो रहंदुसि। त पोइ ऐं तव्हां मूंखे ज़रूरु सपोर्ट कंदा रहिजो, छो जो तव्हांजी सपोर्ट सां मिस्टर नोबडी 7 कामयाबु थियो आहे ऐं अॻिते बि कामयाबु थींदो रहंदो। त दोस्तों, अॼु जो इहो जेको व्लॉग आहे, सिर्फ़ु इन ई मौज़ू जे करे मां तव्हांखे उहा ॻाल्हि ॿुधाए सघां त सॉन्ग्स हिन वक़्तु इन करे पियो न अपलोड कयां, उन्हनि ते रीयूज़ कॉन्टेंट थियो थो वञे। इन जे करे मां सॉन्ग्स अपलोड न करे सघां पियो। जीअं ई मां किथां नेचुरल ऐं मयारी कॉन्टेंट हथु कंदुसि, त पोइ मां ज़रूरु वरी अपलोड कंदुसि। तेसीं ताईं पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखिजो। त पोइ मिलूं था कंहिं ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।